मलकानी शरीफ में पुलिस की नाजायज़ी खिलाफ गुलज़ार अली जो एहतजाज। ॻोठ ॾाढ़ू चांडियो देह आइलपुर के रहवासी गुलज़ार अली पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ सख्त एहतजाज कंदे वस वारनि खां इंसाफ की घुर कई है। गुलज़ार अली पंहिंजे मासात हाकुम अली सां गॾु जुमे की शाम रोज़े जो सामान वठण लाइ निकितो त पुलिस अहलकार सतार लिगारी खेनि बेजा हिरास करे खैरपुर थाने ते वठी वियो। गुलज़ार अली जो चवणु आहे त पुलिस अहलकार खेनि ज़ात पात वठी गारियूं ॾींदो रहियो। भलारे महीने में ज़बरदस्ती संदसि मासात खां वाशरूम साफ़ करायाई जो संदुनि लाइ इंतहाई तज़लील जो सबब बणियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस अहलकार इंसानी हक़नि की भंतकड़ी कंदे संदनि इज़्ज़त नफ़्स मजरू कई। हिन लाइ आला इख्तियारनि DSP SSP DIG हैदराबाद IG सिंध इंसानी हक़नि के इदारनि खां मुतालबो कयो आहे त हिननि सां इंसाफ़ कयो वञे ऐं सितमगर पुलिस अहलकार के कानूनी सज़ा ॾिनी वञे। मुतासिरीन जो वधीक चवणु आहे जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो तो एहतजाज जो दायरो वसी कंदा। रिपोर्ट करियो आहे अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। मोहतरम भाउ अस्सलाम वालेकुम। बाबा जुमे जे ॾींहुं असां 6 रोज़े ते वियासीं ते मलकानी रोज़े जो सामान वठणु। इस्पानी स्टॉप खां अॻु में असां जेॾीमहिल क्रॉस कयो उन खां पोइ अॻियां वञी असां ते माना पुलिस वारनि खानकी वेस में अची असांखे अॻियां ब्रेक करायो। जीअं त ब्रेक करियो अगरि भॻायो त असीं गोली हणी छॾींदासीं। हिते मूं हुन सूबेदार खे चयो मुंहिंजो असीं धाड़ियल न आहियूं, न असीं चोर आहियूं, न लोफर आहियूं, न असीं का अहिड़ी किनी हरकत कंदा आहियूं। तॾहिं बि हुन असां ते वरी बि त माना ईअं रेफर सिधी करे चई त बाबा अॻियां थी हलो। पंहिंजी गाड़ी खे फ़ोन कयूं पर हुन गाड़ी कोन आई त हुनखे मूं चयो साहब तूं चढ़ मुंहिंजी गाड़ी ते ऐं मूं वारे मासात मूंसां गॾु हो। असीं ॿई वियासीं ते वञी उते थाणे ते ऐं हुन चयो त अवांजी आउं तस्दीक कंदुसि। त हुन असांजी तस्दीक करे पछाड़ी में असांखे चयूं त बाबा ही बाथरूम साफ़ करे छॾियो। मुंहिंजे मासात खां हुननि बाथरूम साफ़ करायो, पाणी आरायो, विझरायो ऐं बस अला लाखे बाक़ी असांखे पहुचायो। हाणे अव्हांखे इजाज़त आहे। सतार हिकिड़ो लिगारी ऐं मेमण आहे सूबेदार जेको टने मामन खान जो, सतार लिगारी आहे सिपाही।